अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में असां ॼाणींदासीं त बिलावल खोखर किथां जो आहे ऐं उहो किथे रहंदो आहे ऐं उहो कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थो। इहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं ऐं हीउ केतिरनि ड्रामनि में कमु करे चुको आहे ऐं हीउ कहिड़े ड्रामे मां तमामु घणो मशहूरु थियो, उहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। त दोस्तों, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, अचो त शुरू कयूं था बिलावल खोखर जी कहाणी। दोस्तों, बिलावल खोखर बहराड़ी सां तालुक़ु रखंदड़ आहे ऐं जॾहिं त हू लाड़काणे शहर सां हिकिड़ो नंढड़ो उन जी भरिसां शहर आहे जंहिंजो नालो आहे बाडरे, उतां जो ही बिलावल खोखर रहाकू आहे ऐं हीउ उते ई रहंदो आहे। दोस्तों, बिलावल खोखर हिकिड़ो सुठो एक्टर बि आहे ऐं मज़ाकी बि आहे ऐं याने कॉमेडी वारा कैरेक्टर बि तमामु सुठा ई कंदो आहे ऐं जीअं त ही सीरियस एक्टर बि तमामु बहितरीनु पिणु आहे। दोस्तों, हिन पंहिंजी शुरूआति स्टेज ड्रामा जेके थींदा आहिनि, हिन बिलावल खोखर उतां स्टेज ड्रामनि तां शुरूआति कई ऐं हिन जेको पहिरियों सोप सीरियल हुयो KTN जो वॾो सोप सीरियल जंहिंजो नालो हुयो पत्थर दुनिया, उन्हीअ में हिन जेको किरदारु कयो उहो नजीब जे नाले सां किरदारु कयो। तमामु सुठो ऐं बहितरीनु हिन बिलावल खोखर पंहिंजो पत्थर दुनिया ड्रामे में किरदारु कयो ऐं हिन खे उन ड्रामे पत्थर दुनिया मां नजीब जे नाले सां तमामु घणी इज़त ऐं शोहरत मिली। बिलावल खोखर इहो चयो आहे त पत्थर दुनिया जेको ड्रामो हुयो उन में मुंहिंजो नजीब जो नालो हुयो ऐं जीअं त मां किथां बि वेंदो हुयुसि या कंहिंजी भरिसां गुज़रंदो हुयुसि त मूंखे नजीब नजीब करे सुञातो वेंदो हुयो। ऐं दोस्तों, उन खां बाद में जेको बिलावल खोखर ड्रामो कयो पत्थर दुनिया खां बाद में, उन ई ड्रामे जो नालो हुयो पंहिंजा परावा, जंहिं ड्रामे मां बिलावल खोखर खे तमामु घणी इज़त ऐं शोहरत मिली। पंहिंजा परावा में जेको बिलावल खोखर कैरेक्टर कयो हुयो, जेको किरदारु निभायो हुयो बिलावल खोखर, उन ई पंहिंजा परावा ड्रामे में बिलावल खोखर जो नालो रखियो वियो रब्बू जे नाले सां ही बिलावल खोखर तमामु घणो मशहूरु आहे। ऐं उन ई ड्रामे जो जेको डायरेक्टर्स हुयो पंहिंजा परावा जो, जंहिंजो डायरेक्टर्स हुयो सैयद शिराज शाह जीलानी ऐं जंहिं ड्रामे जो राइटर हुयो नूर ज़ौर। ऐं उन्हनि ड्रामनि खां पोइ बिलावल खोखर ॿियो जेको ड्रामो कयो उन जो नालो हुयो दर्दनि जो दरिया। दर्दनि जे दरिया में बि बिलावल खोखर तमामु सुठो ऐं बहितरीनु परफॉर्मेंस कई ऐं तमामु वॾी हुन उतां दर्दनि जो दरिया ड्रामे मां इज़त ऐं शोहरत हासिलु कई। दोस्तों, जीअं त बिलावल खोखर खे तव्हां त चङी तरह सुञाणींदा हूंदव ऐं जीअं त बिलावल खोखर जेके फिल्मूं कयूं आहिनि तमामु सुठियूं ज़बरदस्त फिल्मूं कयूं आहिनि। उन्हनि फिल्मुनि जा असां तव्हांखे नाला खणी ॿुधाईंदासीं: आख़िरी कारतूस, अमर पारस ऐं कहर शीं। ऐं इन खां अलावा बिलावल खोखर खोड़ सारियूं फिल्मूं कयूं आहिनि जंहिंजो अंदाज़ ई नाहे। ऐं बिलावल खोखर हिकिड़ो वाहिद एक्टर आहे जंहिं पंहिंजी फ़न जी दुनिया में तमामु घणियूं फिल्मूं ऐं ड्रामा कया। बिलावल खोखर तमामु सुठो ऐं बहितरीनु अदाकार आहे ऐं तमामु हिकिड़ो सादी तबियत जो मालिक बि पिणु आहे। त दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे बासानी सां मिली सघे। त दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।